नाज़रीन, मिरपुखास ब्यूरो टाइम अॼु वरी आउं तव्हां सां गॾु हाज़िर आहियां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध टीवी नेटवर्क पारां 5 डिसंबर ते जी सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो आहे। त उन ॾींहं खां करे मिरपुखास ज़िलो जे उमरकोट थरपारकर तोड़े टंडोलायर ज़िले जे मुख़्तलिफ़ जेके ॻोठनि मुख़्तलिफ़ तालुकनि शहरनि तोड़े जेको आहे झर झंग जे माण्हुनि पारां जेके सिंधी टोपियूं अजरकूं वठण जो जेको सिलसिलो जारी आहे, अहिड़ी तरह जेको स्लोगन ॾिनो आहे, इलम पिरायो सिंध संवारियो, उन हवाले सां मिरपुखास डिवीज़न जा सभिनी स्कूलनि कॉलेजनि तोड़े यूनिवर्सिटियुनि जे अंदरि बि तयारियूं जेके ज़ोर शोर सां शुरू आहिनि। जी 5 डिसंबर जो जेको ॾियारो जी वेझो अचे पियो, त तीअं असीं ॾिसूं पिया त जेके नौजवाननि ख़ासि तौर ते जेके शहर में जेके टोपी अजरकनि जा जेका दुकान उन में वॾे तइदाद में रश आहे। अहिड़ी तरह जेका हितां मिरपुखास उमरकोट ऐं थरपारकर जेका ज़िले जा जेके मशहूरु जेके फ़नकार आहिनि, उहे बि हिन वक़्तु खां ई तयारियूं करे रहिया आहिनि। अहिड़ी तरह जेको आहे मिरपुखास में जेका मरकज़ी कैंप मिरपुखास प्रेस क्लब जे साम्हूं लॻंदी आहे, उन हवाले सां हिन वक़्तु जेके मिरपुखास शहर जा जेके नौजवान अचनि था, उहो पुछा कनि था त सिंध टीवी नेटवर्क पारां जेका मरकज़ी स्टेज क़ाइमु थींदी, उते हमेशह जेको आहे हितां जा जेके मशहूरु जेके फ़नकार आहिनि, उहे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। उन खां अलावा ख़ासि तौर ते तव्हांखे ॿुधाईंदो आहे जेको सिंध जी मशहूरु जेका रांदि हुई मलाखड़ो, ऐं जेका उहे जेके मल पहलवान बि जेके हिन वक़्तु ताईं तयारियूं करे रहिया आहिनि। एतिरे ताईं जेके थरपारकर जे अंदरि हमेशह जेका उठनि तोड़े घोड़नि जी जेका रैलियूं निकिरंदियूं आहिनि, उन में अजरकूं या उन खां अलावा रैलियूं कढियूं पियूं वञनि। हिन वक़्तु मिरपुखास डिवीज़न समेत जेको आहे टंडोलायर में बि तयारियूं जेके ज़ोर शोर सां शुरू आहिनि। अहिड़ी तरह तव्हांखे ॿुधाईंदो आहे मिरपुखास जो वॾे में वॾो जेको डिवीज़न जो जेको लॉ कॉलेज आहे, उन में जेको आहे जेके तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। अहिड़ी तरह जेको मिरपुखास जो भिटाई डेंटल एंड मेडिकल कॉलेज आहे, उन में जेके तयारियूं कयूं आहिनि इन्हनि जे उस्तादनि जो तोड़े उतां जे जेके शागिर्दनि जो या जेके मेडिकल में पढ़ंदड़ डॉक्टर तोड़े डॉक्टरियाणियुनि चयो त हमेशह जीअं हिन साल बि असां सिंध टीवी नेटवर्क सां गॾु सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदासीं। उन हवाले सां मिरपुखास शहर उमरकोट, कोट गुलाम अमान, झुडो, नवकोट या टंडोलायर में जेके मुख़्तलिफ़ तक़रीबूं थियूं आहिनि, ॿारनि पारां जेके मुख़्तलिफ़ टेबलो पेश कया आहिनि या मुख़्तलिफ़ जेके उते जा फ़नकार आया आहिनि, जेका उतां जे जेके माण्हुनि जी जेका ॻाल्हि ॿोल आई आहे, उन्हनि सभिनी जो इहो हो त सिंध टीवी हमेशह सिंधी माण्हुनि जा जेके इशू हुजनि, सिंधी माण्हुनि जा जेके मसइला हुजनि, ख़ासि तरह जेका असांजी सकाफ़त जेका 5000 साल जेका पुराणी असांजी सकाफ़त हुई, ऐं उनखे जेको उजागर कयो आहे। इहो ॾींहुं असीं ईद जी ॾींहुं जीअं करे मल्हाईंदा आहियूं, ऐं हिन ॾींहं ते हिन वक़्तु असां जेको मुख़्तलिफ़ शहरनि में तोड़े या ॻोठनि में या बि सर्वे कई आहे त माण्हू हींअर पंहिंजे ॿारनि खे जीअं ईद जीअं जेकी ख़रीदारी थींदी आहे त नवां कपिड़ा, नवियूं जूतियूं, अजरकूं, टोपियूं उहे जेके वठी ॾींदा आहिनि। हिन वक़्तु असां ॾिसूं पिया बाज़ारनि में बि उहा रश लॻी पई आहे त जेके ख़ासि तौर ते स्कूल जा जेके शागिर्दियाणियूं तोड़े जेके ॻोठनि में शहरनि में जेके रहंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि ख़रीदारी में तमामु तेज़ी करे छॾी आहे। छाजे करे त 5 डिसंबर जे ॾियारे ते माण्हू हर को पंहिंजा ॿार बचा वठी सिंध टीवी नेटवर्क पारां जेको मरकज़ी स्टेज क़ाइमु कयो वेंदो आहे, उन ते पहुचंदा आहिनि ऐं सकाफ़ती ॾियारो भरपूर मल्हाईंदा आहिनि। हिन वक़्तु ताईं असांखे जेको आहे जेको जी 5 तारीख़ जो ऐलान थियो आहे, त उन हवाले सां मिरपुखास में हिकु जेका आहे गोलिस्तान बल्दिया पार्क जेका शहीद बेनज़ीर भुट्टो पार्क आहे, उन में तमामु हिकु औरतुनि जो जेको आहे वॾे तइदाद में जेको 5 ॾींहंनि ताईं जेको मेलो बि लॻो पियो वञे, उहो जेको सकाफ़ती मेलो लॻंदो। उन हवाले सां हिन वक़्तु जेके बि तयारियूं थियूं आहिनि, ऐं उन में कोट गुलाम में जेको आहे जावेद कालरू पारां जेको मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी उते जे माण्हुनि जी जेका कवरेज कई आहे, उते जे माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल कई अथसि, उते जेके तक़रीब रखियो आहे। अचो त जावेद कालरू जी रिपोर्ट था ॾिसूं या उते जे माण्हुनि सां जेका ॻाल्हि ॿोल जे समूरी सत खे मुबारकबाद ॾियूं था, जिन इलम पिरायो सिंध सवारियो जे लिहाज़ सां ही प्रोग्राम जेको तश्कील ॾिनो आहे ऐं हिकिड़ो सिलसिलो जेको शुरू कयो आहे। क़ौमूं जेके पंहिंजी सुञाणप आहिनि, पंहिंजी रहणी कहणी, पंहिंजी सकाफ़त सां सुञातियूं वञनि थियूं। ऐं जॾहिं बि सिंधड़ी खे लोॾो आयो, जॾहिं बि सॾु थियो असांजी सकाफ़त ते, जॾहिं बि को कंहिं आंगुर खईं त सिंध टीवी पंहिंजो पाण मल्हायो आहे। अहिड़ा सिलसिला, अहिड़ा प्रोग्राम करण सां असांजी सकाफ़त जेका पूरी दुनिया जे साम्हूं उजागर थी आहे। असीं समूरी टीम खे जेको मुबारकबाद पेश करियूं था, इन सिलसिले जी आजियां करियूं था ऐं भरपूर साथ ॾींदासीं। जीअं सिंध धरती, जीअं असांजी सकाफ़त, सिंध टीवी न्यूज़ वारनि जेको महबूब दोस्तनि हीअ सकाफ़ती ॾियारो जेको मल्हायो आहे, असीं खेनि ख़राज तहसीन पेश करियूं था, मुबारकबाद ॾियूं था। असीं सभु सिंध टीवी वारनि सां गॾु आहियूं। हीअ असांजे कोट गुलाम जा जेके बि सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर जेके बि आहिनि, उन्हनि सभिनी खे सभई जस लहिणा जंहिं हीअ प्रोग्राम सुठे नमूने सां भरपूर नमूने सां मल्हायो आहे। हिकिड़ो बैत चवंदुसि, सिंध मुंहिंजी अमा सूं तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां, सिंध मुंहिंजी अमा सूं तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां, हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। जीअं सिंध जेको हिते ॾींहुं मल्हायो पियो वञे सिंध टीवी न्यूज़ तरफ़ां,
असां उनखे भलीकार चऊं था ऐं बहितरीन उनवान रखियो अथनि इल्मु पिरायो सिंध सवारियो। छाकाणि जो इल्म खां सवाइ क़ौम अधूरी हूंदी आहे। जंहिं बि क़ौम खे ग़ुलाम करिणो हूंदो आहे उन क़ौम जी तइलीम खसी वठिजबी त उहा क़ौम अधूरी ऐं क़ौम ग़ुलाम थी वेंदी आहे। ऐं अब्दुल करीम राजपर साहिबु हिन उनवान सां इहो ॾेई इल्मु पिरायो सिंध सवारियो क़ौमी जागरता पैदा करण लाइ ॾाढो बहितरीन उनवान रखियो अथसि जंहिंखे असां जस था ॾियूं। जेको आहे सिंध टीवी जो सरवाण जेको आहे डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहिबु जेको इहो उनवान जे तहत सकाफ़त ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो आहे, असीं इन जी भरपूर हिमायत था करियूं। ऐं सिंध टीवी जेको आहे पंहिंजो पाण मल्हायो आहे सिंध में, सिंध जे हर इशू ते कुंड कुड़छनि में ॻोठनि में भाङनि में जेके प्रोग्राम ॾिसंदा आहियूं सिंध टीवी जा त ॾाढा बहितरीन आहे। सिंध जे लाइ जेको आवाज़ु सिंध टीवी उथारियो अहिड़ो चैनल कंहिं कोन उथारियो आहे। असीं भरपूर हिमायत था करियूं सिंध टीवी जी ऐं भरपूर तरीक़े सां सिंध टीवी सां गॾु ई सकाफ़त ॾियारो मल्हाईंदासीं जोश जज़्बे सां। सिंध सवारियो इल्मु पढ़ाई वारी जेको ॻाल्हि थी आहे उहो बि बहितरीन थी आहे। त छो त इल्मु आहे त सभु कुझु आहे। ऐं कुझु माण्हू जेको इन में इहो बि आहे त असांजी बि उमेद ई आहे, ॿियनि सां माण्हू सां बि इहो उमेद रखूं था तो पंहिंजे घर वारनि सां पंहिंजी ॿारनि खे ख़ासि कर पंहिंजी नियाणियुनि खे जेको आहे इल्मु लाज़मी ॾियनि। इल्मु जेकॾहिं नियाणी में ईंदो त हिकिड़ी नियाणी जेको आहे घर जो सॼे ख़ानदान खे संभाले सघे थी। इन जे लाइ असीं इन जी बि सहायता करूं था त इंशा अल्लाह ताला इल्मु पढ़ायो ऐं सिंध सवारियो इल्मु पढ़ायो में बि इंशा अल्लाह ताला बहितरीन जेको आहे मोट असांखे मिलंदी ऐं इंशा अल्लाह ताला ही कामयाबु थींदी। असीं जेको आहे सो मोहतरम अब्दुल करीम राजपर साहिब जा थोराइता आहियूं जंहिं जेको आहे सो इल्मु पिरायो सिंध सवारियो जे उनवान सां जेको आहे सो हीउ प्रोग्राम रखियो आहे ऐं सकाफ़ती प्रोग्राम आहे। इल्मु जेकी आहे असां वॾी दौलत आहे ऐं इल्मु खां सवाइ जेको आहे इंसानु अंधो आहे। इल्म ई जेकी असां ताक़त आहे। जंहिं बि क़ौम में इल्मु आहे, ॾाहप आहे, सुञाणप आहे त उहा ई क़ौम जेकी अॻिते वधे थी ऐं उहा ई क़ौम जेकी असां अॻिते तरक़ी करे थी। जंहिं क़ौम इल्मु हासिलु न कयो उहा क़ौम जेकी तबाह ऐं बर्बाद थी वेली। असांखे बि जेको आहे असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे त इल्मु लाइ जेको तव्हांखे चीन वञिणो पए त भले चीन वञो। इल्मु कंहिं बि ॿोली जी मुहताज न आहे। तव्हां कंहिं बि ॿोली में जेको आहे सो इल्मु पिराए पंहिंजे जेको आहे सो ताक़त में इज़ाफ़ो करे सघो था। ऐं इन में जेकी असां का बि जेकी असां इहा ॻाल्हि कोन्हे त अंग्रेज़ी हुजे अंग्रेज़ी न पढ़ो या फलाणो न पढ़ो न फलाणो उर्दू न पढ़ो। सभु ॿोलियूं जेके आहिनि से इल्म में इज़ाफ़ो कनि थियूं, असांखे पंहिंजाइप सेखारियूं थियूं, असांखे भाईचारो सेखारियूं थियूं ऐं असांजी ॼाण में इज़ाफ़ो कनि थियूं। ॼाण ई जेकी आहे असां सभु खज़ानो आहे ऐं असांखे पूरी क़ौम खे इल्मु खे जेको आहे सो पढ़ाइणु खपे। असांजे ॿारनि खे जेकी असां इल्मु ॾांहुं जेको आहे ध्यानु ॾियणु खपे त जीअं असीं पंहिंजी क़ौम खे अॻिते आणे ऐं मुल्क ऐं क़ौम जी जेको आहे तरक़ी करे सघूं। अॼु कोट ग़ुलाम अहमद में बेनज़ीर पब्लिक पार्क में जेको असां ही प्रोग्राम जेको जी शुरूआति कई आहे 5 दिसंबर जे हवाले जा सिंध टीवी जे तरफ़ां त भरपूर नमूने सां मल्हाइण जूं असां तयारियूं करियूं पिया। उन जे लाइ असां अब्दुल करीम राजपर साहिब जा थोराइता आहियूं। उन भरपूर नमूने सां असां मल्हाईंदासीं, पूरे कोट ग़ुलाम अहमद में मल्हाईंदासीं। असां ही ॾह सर विढ़ंदई डंडनि सां तूं रांदि न ॼाणे ॿारनि सां अटकियो ऐं अजरख वारनि सां ही बाग़ी जो औलाद भेटाई मारू ज़िंदाबाद भेटाई मारू ज़िंदाबाद भेटाई। जी नाज़रीन, कोट ग़ुलाम मां जावेद कालरू उते जे माण्हुनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हिन वक़्तु सिंधी माण्हू सभई सिंधी हुजनि तोड़े जेके ॿियूं ज़ातूं हुजनि उहे सभई सकाफ़ती ॾियारे ते ख़ासि तौर ते जेको इहो 5 दिसंबर वारो ॾियारो अचे थो उन ते हमेशह जीअं हिन साल बि जेके तयारियूं ज़ोर शोर सां करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जो चवणो त 5 दिसंबर असां भरपूर नमूने सां सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदासीं। एतिरे ताईं मिरपुखास में हिन वक़्तु खां ई रैलियूं निकिरण जो सिलसिलो जारी आहे। कुझु नौजवान पारां जेके पंहिंजनि गाॾियुनि में टोपियूं अजरकूं उन खां अलावा जेको लॻाए ऐं हिते गाॾियूं सिंगारे मिरपुखास शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गश्त बि पिणु करे रहिया आहिनि। ऐं एतिरे ताईं जेके पेनाफ्लेक्स ठाहिनि था उन्हनि वटि बि जेका वॾे तइदाद में रश आहे। ऐं उन हवाले सां हिन वक़्तु असां अगरि चंबड़ में जेको मूलचंद पारां हिकु स्कूल में तक़रीब थी अचो त मूलचंद पारां उते जे जेके शागिर्दनि सां या उते जे जेके माण्हुनि सां जेका ॻाल्हि ॿोल कई अथसि ऐं उते जेको चंबड़ में ऐं हमेशह इहे जेके हेठियां शहर आहिनि जेके ज़िलनि में जी टंडोलायर ज़िले जो ही चंबड़ शहर आहे ऐं उते बि ॿाहिरिनि जा बि जेके शहर आहिनि उन्हनि में तमामु घणो रुझान आहे। उन्हनि माण्हुनि जो इहो चवणो त सिंध टीवी सिंधी माण्हुनि खे जॻायो आहे, सिंध जी सकाफ़त खे जॻायो आहे, सिंध जी जेके पोइते पियल शयूं उन्हनि खे जॻायो आहे। असां हमेशह सिंध टीवी सां गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं। अचो त उन हवाले सां मूलचंद जी तव्हांखे ॻाल्हि ॿोल ॿुधायूं ऐं उते जेका सकाफ़ती प्रोग्राम थियो आहे ऐं उते माण्हुनि सां जेका ॻाल्हि ॿोल कई अथसि। दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध
असां चंबड़ जे मेन उर्दू ऐं प्राइमरी स्कूल में मौजूदु आहियूं, जिते सिंध टीवी नेटवर्क पारां इल्म पिराए सिंध सवार जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो 5 डिसंबर मल्हाइण जो ऐलान कयो आहे। त उन स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि उन ऐलान जी आजा करे छॾी आहे। जॾहिं त हिननि ॿारनि खां पुछंदासीं त हू असांजे सकाफ़त वारो ॾियारो आहे उनखे कीअं था ॾिसनि। अॼु असीं सिंध टीवी ऐं नेटवर्क जा थोरा था आहियूं, जिन जे इल्म पिराए ऐं सिंध सवारे जे सिरी हेठि सकाफ़त ऐं ॾियारे 5 डिसंबर सां मिलाइण जो ऐलान कयो ऐं जिन सकाफ़त खे उजागर कयो। असीं सभु सिंधी सकाफ़त ॾियारे खे ईद जीअं मल्हाईंदासीं। सिंध सलामत, साथ सलामत। सिंध टीवी जी असां अजियां था करियूं त ज़िंदा क़ौमूं पंहिंजी सकाफ़त तहज़ीब ऐं उन सां सजाड़ियल हर शइ सां इंतिहाई हद ताईं मुहबत कंदियूं आहिनि। 5 डिसंबर जे ॾींहं सां असीं हीउ ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। सिंध जा असीं वारिस आहियूं ऐं हमेशह ई वारिस रहंदासीं। असां अब्दुल करीम राजपुर साहब जा तमामु घणा महिरबानी शुक्रगुज़ार आहियूं, जिन मूलचंद साहब खे हिते मोकिलियो ऐं जेको आहे सो ॿारनि में हिम्मत अफ़ज़ाई ॾिनी। 5 डिसंबर जो जेको ॾियारो आहे असां इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त जेको आहे सो ईद जी ख़ुशी जीअं मल्हायूं। इल्म पिरायो सिंध समाज जे उजागर करण जे लाइ असां भरपूर जेको आहे सो कोशिशि कंदासीं इंशाअल्लाह। आबाद शाद ऐं आबाद आहे। अॼु उनजे सकाफ़त जे ॾींहं जे सिलसिले में जेका सिंध टीवी वारनि ऐं मूलचंद साहिब जी कोशिशुनि सां जेका बि अमल थी रहियो आहे उहो सिंध जे सकाफ़त खे उजागर करण लाइ तमामु सुठी हिकिड़ी काविश आहे। जेका थींदी रहे त सिंध जी सकाफ़त दुनिया ताईं पहुचे ऐं जेका दुनिया में अॻु बि आहे ऐं अॼु बि रहंदी। इंशाअल्लाह ताला 5 डिसंबर ते हीउ ॾींहुं मल्हाए सिंध सां वफ़ादारीअ जो ऐलान असां मल्हाए रहिया आहियूं। उनखे असां ख़ुशामदी ॾियूं था ऐं जेको 5 डिसंबर ते असां ॾींहुं मल्हाईंदासीं सिंध टीवी न्यूज़ ते। ऐं इल्म पिरायो सिंध टीवी ज़िंदाबाद। ॾियारो आहे इहो तमामु ईद जी ख़ुशी जो ॾियारो मल्हाईंदा आहियूं। ऐं 5 डिसंबर ते इंशाअल्लाह ताला मेन उर्दू ऐं प्राइमरी स्कूल में ॿार पंहिंजो रक़्स करे डांसूं करे सकाफ़ती ॾियारो मल्हाए पंहिंजी दुनिया खे मञाईंदासीं त असीं सिंधी आहियूं ऐं असांजी हज़ारे साल तहज़ीब जेका पुराणी आहे इंशाअल्लाह ताला हीअ असीं ईद जो ॾींहुं जेको आहे सो सकाफ़ती ॾियारो ईद जी हवाले सां असीं मल्हाईंदासीं। जी नाज़रीन, मूलचंद जी तव्हां रिपोर्ट ॾिठी हूंदी, उते जे माण्हुनि जा इहे वीचार हुआ त सिंध टीवी असांखे हमेशह जीअं हिन साल जेको यादि कयो आहे, हमेशह हिते स्कूल में तक़रीबूं थियनि थियूं। हिन साल बि असां इन ई करे सिंध टीवी सां गॾु जेका सकाफ़ती ॾियारो मल्हायो आहे, छाजे करे हिकु त असांखे भरपूर कवरेज मिले थी, ॿिए नंबर ते असांजी जेका ई सकाफ़त जेका उजड़ियल हुई, सकाफ़त असांजी ख़तमु थियल हुई, उनखे जेको उजागर कयो आहे। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। जी नाज़रीन, नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। मिरपुखास तोड़े जेका उमरकोट में जेके हिन वक़्तु ताईं तयारियूं जेके ज़ोर शोर सां शुरू आहिनि, उन हवाले सां सामर मां असांजो जेको रिपोर्टर आहे ॾातर सेड़ो, उन सां उते जे माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल कई आहे। उते बि हिकु तकरीब थी आहे। अहिड़ी तरह आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मिरपुखास डिवीज़न में सॼी सिंध जीअं मिरपुखास डिवीज़न में सकाफ़त जा रंग निखिरजी आया आहिनि। माण्हू ज़ोर शोर सां तयारियूं शुरू करे छॾियूं अथनि ऐं स्कूलनि में, निजी स्कूल हुजनि तोड़े जेके सरकारी स्कूल हुजनि, उन्हनि में हिन वक़्तु ताईं जेके तयारियूं जेके ज़ोर शोर सां शुरू आहिनि। ऐं हिन वक़्तु ताईं असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ख़ासि तौर ते जेके ऑफ़िसनि में जेके अचनि था हिन वक़्तु जेके मुलाज़िम, उहे बि सिंधी टोपियूं अजरकूं पहिरें अचनि था। छाजे करे? उहे चवंदा सिंधी जेको सकाफ़ती ॾियारो आहे हिकु ॾींहुं न मर, असीं उहो पहिरियों पूरो महीनो करे सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदासीं। ऐं हिन वक़्तु तमामु घणो रुझान आहे ऐं तमामु घणो माण्हुनि में जोश ऐं जज़्बो आहे। सिर्फ़ु इन ॾींहं जो इंतज़ारु आहे जेको ईद जे ॾींहं जी जीअं इंतज़ारु कंदा आहिनि, जीअं चंडु नज़र ईंदो आहे इंतज़ारु कंदा आहिनि, अहिड़ी तरह उहे चवंदा आहिनि असांखे उन ॾींहं जो इंतज़ारु आहे। 5 डिसंबर जो कंहिं ॾींहुं ते अचे त असां पंहिंजो ॿार बचनि खे वठी असीं पंहिंजी सकाफ़त खे भेटा पेश करियूं। उन हवाले सां अचो त ॾातर सेड़ सां जेका उते जे माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल थी आहे उहो तव्हांखे ॾसियो। सकाफ़ती ॾींहं जो हवाले सां जेकॾहिं सॼी सिंध खे ॾिसिजे त सिंध हींअर जरकी थी आहे। उन में
उन जे हवाले सां समारोह में बि तयारियूं ज़ोरनि शोरनि सां जारी आहिनि। हिन वक़्तु सामारे जे शाह लतीफ़ चौक मेन बस स्टॉप ते समाल छाप एसोसिएशन जे तरफ़ां जेको आहे सो हिकु वॾी तक़रीब रखी वई आहे ऐं उन्हनि में सभई माण्हू जेके आहिनि से सामारे शहर जा अची शरीक थिया आहिनि ऐं उन्हनि में वॾो जोश ऐं वलवलो नज़र पियो अचे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू सकाफ़ती ॾींहं खे कीअं विया ॾिसनि कीअं मल्हाईंदा। ज़ोरो शोर सां तयारी हले पई। असां अॼु हिते जेको बि कारोबारी माण्हू असां पंहिंजे हिसाब सां हिते नंढो हिकिड़ो फंक्शन कयो आहे। उनमें फ़नकार बि शरीर माशाल्लाह अॼु ॾाढी असांखे ख़ुशी आहे जो असां पंहिंजी सिंध अमड़ सां मोहबत जो इज़हार कंदे सिंध टीवी सां गॾु असां हिन प्रोग्राम खे पुॼाणींदे पहुचायो ऐं अञा बि प्रोग्राम इख़्तिताम न आहे थियो। अञा बि उन ई जज़्बे सां असीं खणियो पिया अचूं प्रोग्राम खे। इंशाल्लाह रैली कढण जो बि इरादो आहे। सुठी धमधमा कहिड़ी हिकिड़ी रैली कढंदासीं ऐं इंशाल्लाह पंहिंजी सिंध अमड़ सां मोहबत जो फ़र्ज़ु निभाईंदासीं, नारा हणंदासीं, झुमरियूं पाईंदासीं। छो त वरी केरु जीए केरु मरे मेला नसीब अञा पंहिंजी सिंध अमड़ सां वफ़ादारी जो वाइदो निभाईंदासीं। असां सदाईं सिंध खे ॻायो आहे ऐं असांजा कई फ़नकार भाउ उहे बि सिंध खे ॻाईंदा रहनि, शाइर ॻाईंदा रहनि। हीअ असांजो शौक़ु वधंदो रहे थो। इंशाअल्लाह ताला ही सिंधी टोपी अजरक ॾियारे जो जेको असां प्रोग्राम कयोसीं ऐं दोस्तनि खे पसंदि ईंदो। इंशाअल्लाह 5 तारीख़ ते बि रैली कढी वॾे जुज़्बे जौंस सां ॻाईंदासीं। इहो वॾो शौक़ु असां हासिलु कंदासीं। असांजे दोस्तनि जूं इहे वॾियूं फरमाइशूं आहिनि ऐं इहो दोस्तनि जी फरमाइश आहे त वरी बि इहो गीत थोरो ॿुधा। मुंहिंजे सिंध वई सिंधियुनि जो अल्लाह मान वधाए, जेको सिंध लाइ बुरो सोचे तंहिंखे साफ़ ॿुधाए। जागी जवान पिया अथई शेर दोदा पुट दलेर सिंध धरती जे लाइ। मुंहिंजे सिंध वई सिंधियुनि जो अल्लाह मान वधाए, जेको सिंध लाइ बुरो सोचे तंहिंखे साफ़ ॿुधाए। जीअं त असां सभु ॿाहिरि हिते अची गॾु थिया आहियूं ऐं हिकिड़े नंढो हिकिड़ो असां प्रोग्राम कयो आहे सिंध जे तरफ़ां ऐं सिंध टीवी जे तरफ़ां ऐं असां हिन खे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। ऐं सिंध सकाफ़त जो ॾियारो आहे माशाल्लाह 5 डिसंबर ते ऐं उन ते रैली बि सुठी कढंदासीं ऐं पंहिंजी सिंध अमड़ लाइ जान बि क़ुर्बान आहे। जीए सिंध। भरपूर नमूने सां असीं रैली कढंदासीं। अॼु असांजो समारे बस स्टॉप ते असांजो इहो प्रोग्राम रखियो वियो आहे जंहिंमें असांजो ॻाइणो साईं गुलाम हैदर कपरी साहिबु आहे। उन में जेको असां माना रंग वखरिया ऐं सिंध सकाफ़त जे नाले असांखे कलाम ॿुधाया। उन हिसाब खां असां जेको भरपूर नमूने सां अॼु तयारी कई ऐं स्टाफ जा पूरा सगन साथ सभु असीं गॾु हुआसीं उन शरीक प्रोग्राम में। तव्हां दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि वचन वरजायो आहे त सकाफ़ती ॾियारो असां सिंध टीवी न्यूज़ सां गॾिजी 5 डिसंबर ते मल्हाईंदासीं ऐं हर माण्हू हर जेको भाई इहा वात आहे त सकाफ़ती ॾियारो क़ौमी ईद तौरु मल्हायो वेंदो। जी नाज़रीन, सामारे मां ॾातर सेड़े सां जिन नौजवाननि उतां जे जेके माण्हुनि पारां जेका ॻाल्हि ॿोल कई आहे हुननि जो चवणो हो त सिंध टीवी हमेशह जेको असां सां मल्हायो आहे, सिंध जी सकाफ़त जेका आहे उनखे उजागर कयो आहे। उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदोमांसि हिकु स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियूं तोड़े मेडिकल कॉलेज हुजनि, लॉ कॉलेज हुजनि, वकील हुजनि, उन सभिनी जेको 5 डिसंबर खे जेको ॾियारे खे वेलकम कयो आहे। उन ते भरपूर नमूने सां चयो आहे त वरी जेका असांजा सिंध जा मशहूरु जेके फ़नकार आहिनि, असांजा जेके गुलूकार आहिनि, उहे सकाफ़ती गीत हींअर खां जेको उन्हनि जूं तयारियूं जेके ज़ोर शोर सां शुरू आहिनि। उन हवाले सां असांजो मिरपुखास जो ऐं उस्ताद दीन मोहम्मद जो जेको फर्ज़ंद आहे, हिकु मशहूरु जेको आहे उस्ताद दीन मोहम्मद हितां जो जेको रागी हो, उनजो जेको फर्ज़ंद आहे लियाकत फ़क़ीर। अचो त उन हवाले सां लियाकत फ़क़ीर जेका सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं उन पारां जेके गीत पेश कया आहिनि। हमेशह जीअं हिन साल बि जेको लियाकत फ़क़ीर जो चवणो सिंध टीवी नेटवर्क पारां मिरपुखास प्रेस क्लब ते जेका मरकज़ी कैंप लॻाई वेंदी आहे ऐं उन ते असां अची ॻाए वॼायासीं, सिंध खे जेका भेटा पेश कंदासीं ऐं असीं पंहिंजा सकाफ़ती गीत पेश कंदासीं। अचो त लियाकत फ़क़ीर जी ॻाल्हि ॿोल ॿुधूं ऐं उन पारां जेको गीत पेश कयो आहे। सिंध सकाफ़त जो ॾियारो अजरक टोपी जे हवाले सां सिंध टीवी वारा जेको हर साल मूजिबि 5 डिसंबर ते इहो मल्हायो वेंदो आहे प्रोग्राम। इहो प्रोग्राम सिर्फ़ु सिंध में न पर पूरी पाकिस्तान में मल्हायो वेंदो आहे। असां फ़नकार जेको आहियूं इन प्रोग्राम दौरान इन सिंध टीवी जे जेको हिते स्टेज जेको सजायो वेंदो आहे उनमें सिंधी जेके रक़्स पेश कया वेंदा आहिनि। असां फ़नकार इन में ख़ुशी में शामिलु आहियूं ऐं इन 5 डिसंबर जे ॾियारे ते असां इंशाअल्लाह फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदासीं। ऐं हाणे जेको नाज़रीन खे इहो सिंध अजरक हवाले जे दौरान इहो कलाम पेश कयां थो। जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया, जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया, हिन भूअं सॼे जा भाॻिया,
हिन भूअ सजे जा भाग्या कंदा सब मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कंदा सब मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर हक। जी नाज़रीन, फ़क़ीर लियाकत फ़क़ीर जा तव्हां गीत ॿुधो हूंदो। लियाकत फ़क़ीर जो इहो चवणो हो त हमेशह जीअं असां बि जेके फ़नकार आहियूं ऐं असीं सूफ़ी आहियूं ऐं उन खां अलावा हिन धरती सां असीं प्यार करियूं था, ऐं धरती सां असीं मोहबत करियूं था, ईअं करे ॻाए वॼाए असांजा जेके बि नौजवान रैलियूं कढी ईंदा ऐं असीं उन्हनि खे जेको वेलकम बि कंदासीं ऐं असां मरकज़ी स्टेज ते उन ॾींहुं जेको आहे सॼो ॾींहुं सुबुह करे शाम ताईं सिंध टीवी नेटवर्क जी जेका टीम हूंदी उन सां गॾु हूंदासीं ऐं असां भरपूर नमूने सां इहो ॾियारो मल्हाईंदासीं। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु थींदासीं। जी नाज़रीन, नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। जी नाज़रीन, हिन खां पहिरीं बि जेको आहे फ़क़ीर लियाकत हो, उन खां अलावा जेको कोट गुलाम में प्रोग्राम थिया आहिनि या चंबड़ में थिया आहिनि, सामारे में थिया आहिनि, उन खां अलावा मुख़्तलिफ़ स्कूल ऐं कॉलेजनि में हिन वक़्तु ताईं सक़ाफ़ती जेके प्रोग्रामनि जो जेको सिलसिलो जारी आहे ऐं 5 तारीख़ ते जेका 5 डिसंबर ईंदी उन ते जेके जागरता जेके रैलियूं निकिरण जो बि सिलसिलो जारी आहे। ऐं कुझु जेके दोस्तनि ऐं उहे हिन वक़्त खां ई तयारियूं करे रहिया आहिनि। को पेनाफिल ठाहे पियो, त को अजरकूं वठे पियो, को टोपियूं वठे पियो, ऐं को वरी जेके सुठा सुठा खाधा जेके सक़ाफ़ती आहिनि उन्हनि जूं जेके दावतूं थी रहियूं आहिनि। उन हवाले सां सिंध टीवी जो हिकिड़ो जेको मशहूरु फ़नकार हो जेको वॉइस ऑफ सिंध में हितां मिरपुर ख़ासि मां जेको टॉप खई हुई ऐं अमानत फ़क़ीर अचो त उन पारां हिकु जेको गीत पेश कयो आहे ऐं उनजो इहो ई शौक़ु हो त आउं सिंध टीवी ते इहो गीत पेश करियां। छाजे करे त अमानत फ़क़ीर जो इहो चवणो त मूंखे सिंध टीवी हिकु जेका इज़त ॾिनी आहे ऐं सिंध टीवी में ई आउं वॉइस ऑफ सिंध में आयुसि ऐं उन खां पोइ हिकु उभरंदड़ ऐं नौजवान जेको फ़नकार आहे उहो त असां पंहिंजे नाज़रीन खे उनजो गीत ॿुधायूं त हुन कहिड़े नमूने सिंध खे भेटा पेश कई आहे। सिंध समूरी सोन, सिंध सॼी सुरहाण, सिंध बिटाई कोट जी, सिंध बिटाई साण, मौज भरियो महिणान सदा वहे सिंध में। 5 डिसंबर ते जेका इहा प्रोग्राम थी रहियो आहे कल्चरल डे जे हवाले सां असां फ़नकारनि खे तमामु घणी ख़ुशी आहे ऐं असांखे सिंध टीवी तमामु हिकिड़ो वरी सपोर्ट कई आहे। ऐं पाण वॉइस ऑफ सिंध मां कंटेस्टेंट हुअसि सीज़न 2 जो फ़नकार आहियां ऐं मां सिंध टीवी खे सलाम थो पेश कयां जेके हर साल जीअं हिन साल बि 5 डिसंबर ते प्रोग्राम कल्चरल डे जे हवाले सां प्रोग्राम रचियो पियो वञे ऐं इन में असीं तमामु घणा ख़ुशि आहियूं। असीं बि इन प्रोग्राम में सेलिब्रेट बि कयूं पिया ऐं असीं इन प्रोग्राम में गॾोगॾु तयारियूं बि कयूं पिया त जीअं हीअ 5 डिसंबर ते प्रोग्राम ईंदो ऐं असीं पंहिंजी जोश ऐं तयारी सां परफॉर्म कंदासीं ऐं सिंध टीवी खे यादि कंदासीं ऐं इन कल्चर डे खे तमामु सुठे नमूने मल्हाईंदासीं। सिंध मुंहिंजी सदा सदा जिए, सिंधड़ी सदा सदा जिए, सिंध मुंहिंजी सदा सदा जिए, सिंध मुंहिंजी सुहिणा माण्हू सिंध जा, सिंध मुंहिंजी सुहिणा माण्हू सिंध जा, सिंधी मिठी ॿोली, सिंधी मिठी ॿोली, मिठा माण्हू सिंध जा, ओ सिंधी ओ सिंधी सिंध मुंहिंजी सुहिणा माण्हू सिंध जा। नाज़रीन, अमानत फ़क़ीर जो तव्हां गीत ॾिठो हूंदो। हिन जो चवणो हो त सिंध टीवी असांखे जेको आहे हमेशह जेका इज़त ॾिनी आहे। सिंध टीवी जे वॉइस ऑफ सिंध जेको प्रोग्राम हो उनजी हिन तारीफ़ कंदे चयो त सिंध टीवी हमेशह जेका हितां जो जेको टैलेंट हो, जेके लिखियल फ़नकार हुआ, जेके ख़ासि तौर ते ॿारनि जे इलाइक़नि में हुआ, उनखे जेको उजागर कयो आहे, उन्हनि खे जेको हथी वठाई आहे ऐं इहो इन करे त जेके वॉइस ऑफ सिंध जा प्रोग्राम न थियनि हा त इहे हमेशह फ़नकारनि खे अॻियां जेका न मिले हा जॻह। ऐं हिन वक़्तु इन जो चवणो त असांखे तमामु ख़ुशी आहे त 5 डिसंबर ते जेको सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो आहे। उन हवाले सां जनरली सूरत हाल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मिरपुर ख़ासि डिवीज़न में तोड़े टंडोलायर में हिन वक़्तु जॾहिं खां इहो ऐलान थियो आहे उन ॾींहं खां करे तयारियूं ज़ोर शोर सां शुरू आहिनि। औरतूं हुजनि, चाहे पीरसन हुजनि, चाहे मर्द हुजनि, चाहे औरतूं हुजनि, चाहे शागिर्द हुजनि, उहे सभई पंहिंजी तयारियूं जेके सुठे नमूने करे रहिया आहिनि। उहे सभु सिंधी टोपियूं अजरकूं उन खां अलावा कपिड़नि में जेको आहे जेके वठी रहिया आहिनि। त इन करे त असां उन ॾींहुं पंहिंजा नवां कपिड़ा पहिरें असीं जेको प्रेस क्लब ते मरकज़ी कैंप हूंदी उन में ईंदासीं। हिननि जो चवणो त असांजो जेको आहे काहू जो दड़ो, मोहन जो दड़ो, उन खां अलावा हिते असांजा जेके सक़ाफ़ती जेके आहिनि उमरकोट जो क़िलो, नवकोट जो क़िलो, इहे सभु मिसारजण लॻा हुआ। ऐं हीअ सक़ाफ़त जॾहिं खां सक़ाफ़त ॾियारा सिंध टीवी मल्हाइण जो ऐलान कया उन खां पोइ घटि में घटि माण्हुनि खे पंहिंजी सक़ाफ़त जी ॼाण मिली आहे,
हितां जे माण्हुनि खे, हितां जे नौजवाननि खे, हितां जे पढ़ियल लिखियल नौजवान खे, मगर हिन वक़्तु जेको इल्मु पिरायो सिंध संवारियो जो जेको स्लोगन ॾिनो आहे, इन में हिननि जो चवणो त इन सां घटि में घटि असांजो इहा थींदी त पुठिते पियल तइलीम आहे, उन में कुझु जेके लेक्चर प्रोग्राम थिया आहिनि या सेमिनार थिया आहिनि, यूनिवर्सिटियूं हुजनि या कॉलेज हुजनि, उन में सेमिनार थिया आहिनि, उन सां गॾु घटि में घटि शागिर्दनि खे इहा ख़बर पए पई। ऐं एतिरे ताईं जीअं हींअर जेको आहे मुख़्तलिफ़ जेको कॉलेज अंदरि जी भेटाई डेंटल कॉलेज आहिनि, इन में पूरे मुल्क खां मुख़्तलिफ़ सूबनि खां जेके शागिर्द डॉक्टर तोड़े डॉक्टरियाणियूं जेके आहिनि, ऐं उन्हनि खे बि ख़बर पए थी त सिंध जी सक़ाफ़त छा आहे। सिर्फ़ु ई सिंधी माण्हू न बल्कि सभई ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सिंध TV पारां जेको ऐलान थियो आहे 5 डिसंबर जो, उनखे भरपूर जेके मोट बि ॾियनि पिया ऐं उनजो वेलकम कनि पिया ऐं उन्हनि जो ॾींहं जो इंतज़ारु कनि था त कहिड़े ॾींहुं सक़ाफ़ती ॾियारो अचे थो त असां पंहिंजा नंढड़ा मासूम ॿारड़ा वठी ऐं उते पंहिंजो जेको उन्हनि खे अजरक टोपियूं पाराए ऐं उते असीं वठी अचूं, जीअं असांखे ॿारनि खे, असांजे मासूम जेके हिन खे ख़बर पवे त सक़ाफ़त छा आहे, सिंधी टोपी छा आहे, सिंधी अजरक छा आहे, गज छा आहे, इन्हनि जी उन्हनि खे मालूमात हूंदी। अॼुकल्ह जो जेको नौजवान नसल आहे उनखे का बि ख़बर न आहे सिंधी टोपी जी जेको छा हूंदो आहे, अजरक जी छा हूंदी आहे, उन खां रैलियूं आहिनि, इहे सभु शयूं असांजूं ख़तमु थी वियूं जॾहिं खां सक़ाफ़ती ॾियारा मल्हाइण जा ऐलान थिया आहिनि। उनखां पोइ वरी असांजूं जेके पुठिते पियल शयूं वरी अॻियां अचनि पियूं ऐं उन सां वॾी हिकिड़ी मोट मिले पई, उनखे हथी बि मिले पई। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पवन खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।